तांजे करे अल्लाह हथ वठी ॼाणी वाणी हज़रत यूनुस खे ॿोड़ियो नबीअ खे इन जे लाइ ॿोड़ियईं त रसूल जे उम्मत जो ईमान बचाया। ओ मुंहिंजा प्यारा दोस्त हिकिड़ो दफ़ो कलमो भर ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। सभई चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ॾाढे चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हाणे तव्हां पाण फ़ैसिलो कजो त अल्लाह ताला पंहिंजे नबीअ खे बचायो या ॿोड़ियो? क़ुरान पाक में आ अल्लाह पाक जल जलालुहु मन वालू जो प्यारो नबी रवानो थो थिए पियो। अल्लाह पाक जल जलालुहु मन वालू जे नबीअ खे ॿेड़ी में सवार कयो थो वञे पियो। ॿेड़ीअ में सवार थियण खां बाद में ॿेड़ीअ खे ख़तरो पैदा थी पियो आहे। मल्लाह थो चवे तफ़सीर लिखनि था पिया, हदीसुनि में ईंदो आहे त मल्लाह थो चवे हदा ॿेड़ी ॿुॾण वारी आहे। को असांजे ॿेड़ीअ में अहिड़ो माण्हू सुवार आहे जेको पंहिंजे मालिक जे मर्ज़ीअ खां सवा भॼी आयो आहे। उन हिकिड़े खे खपे त उहो पाण खे दरियाह में उछलाए त ॿिया बची पवनि। जेकॾहिं ईअं न थींदो त उन हिक जे करे ॿिया सभु ॿुॾी वेंदा। आहे को जेको पंहिंजो पाण पेश करे। हज़रत यूनुस अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी आहे। नबीअ खे ख़्यालु आहे त उम्मत न ॿुॾे, मूंखे त अल्लाह बचाईंदो, मां पंहिंजी जान खे पेश थो कयां। हज़रत यूनुस अलैहिस्सलाम दरियाह में टप ॾिनो आहे। ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात फरमाईंदो आहे कुलना या नारु कूनी बरदन व सलामन अला इब्राहीम। ओ बाह ख़बरदार मुंहिंजो इब्राहीम चई थो तो वटि अचे हिन ते सलामती थी वञा। इब्राहीम पहुचंदो वियो, बाह गुलज़ार थी वई। रब ताला मच्छीअ खे हुकुम फरमायो त ओ मच्छी जीअं मां इब्राहीम खे आड़ाह मां बचायो आहे तीअं मां पंहिंजे यूनुस खे बि बचाया थो। तूं मुंहिंजे प्यारे यूनुस खे पेट में जाइ ॾे, मुंहिंजे नबीअ खे सलामती सां रखजांइ, ॾाठ न ॾिजां, चॿाड़जां न, हज़म न कजां। मुंहिंजो नबी तुंहिंजे पेट में सलामत हूंदो। मां दुनिया खे ॾेखारींदो आहियां त मूसा खे फिरौन जे झोलीअ में पालींदो आहियां, यूनुस खे मच्छीअ जे पेट में बचाईंदो आहियां। अल्लाह या रसूल दोस्तों अज़ीज़ो, अल्लाह पाक जो नबी जीअं जो पाणी में वियो आहे, मच्छी वात फाड़ियो आहे, ख़ुदा जो नबी मच्छी जे पेट में हलियो। 40 ॾींहं 40 रातियूं ख़ुदा जो नबी मच्छी जे पेट में। मुला खे 8 पहर देग में विझी मथां ढक ॾे। 8 पहर त अॻे ई आहिनि, पर कलाक खां पोइ मुला जो दम परवाज़। 8 पहर अहिड़ो ढूंढ करे जो खतरे वारा पूरींदसि बि कोन को। आओ या न? ॾाढे ॻाल्हि आहे। अल्लाह जो नबी मच्छीअ जे पेट में आहे, 40 ॾहाड़ा पियो आहे, सलामत आहे। 40 ॾींहंनि खां बाद में रब ताला जी ज़ात मच्छी खे हुकुम थो फरमाए, ओ मच्छी मुंहिंजे नबीअ खे दरिया जे किनारे ते छॾिया। मच्छी ॿाहिरि आई आहे, ओगा चेक थी, अल्लाह जो नबी सलामती सां ॿाहिरि आयो आहे। हाणे मां तव्हां खां पुछां थो त नबीअ खे अल्लाह ॿोड़ियो या तारियो? ज़ोर सां। ऐं जेको बेहया चवे त अल्लाह हथ सां वठी नबीअ खे ॿोड़ियो, उहो काफ़िर चइबो या मुस्लमान? ॾाढे जो काफ़िर चइबो या मुस्लमान? अंधा तोखे कहिड़ी ख़बर? यूनुस अलैहिस्सलाम जो पेट मच्छीअ जे में वञणु हिकमत खां ख़ाली न आहे। पीरान पीर ॿेड़ी कढी, इन जो यूनुस जे मच्छीअ सां छा, मच्छीअ जे यूनुस जो हज़रत पीरान पीर जे ॿेड़ीअ सां छा? पीरान पीर रहमतुल्लाह अलैहि जी ॿेड़ी करामत सां निकिती आहे। छा सां निकिती आहे? कढोसीं इमदादुल मुश्ताक। सलाह बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक वसल्लम। सलाह बुलंद आवाज़। करामात इमदादिया, शमाए में इमदादिया, अदा हे था चवनि त पीरान पीर ॿेड़ी कढी इहो शिरक था कनि। वरी बेवकूफ़ खां पुछो त सही, चई पीरान पीर ॿेड़ी कढी, हाणे पीरान पीर जो हथ ॿेड़ीअ जे हेठां आहे, फोटू
कढियो अथनि ऐं उन्हनि ॾाढी पीरान पीर जी कतरी पई आहे। ओ ज़ालिमो, इहो आहे पीरान पीर। अबा सच ॿुधाइजां, इहो जेको आम तरह सां चार्ट मिलंदो आहे, बुढड़ीअ जो बेड़ो, माई हीअ ॿाहूं ॿधियूं बीठी आहे, फोटू हूंदो आहे हिकिड़ो, ऐं पीरान पीर जी शक्ल ठहियल हूंदी आहे, जंहिंखे गिचीअ में मणिया पिया आहिनि, हथु हीअं आयो पियो आहे हेठां ॿेड़ी चा। इहो कंहिं बरेलवन छपरायो आहे? ॾाढे ॻाल्हि आहे। दरगाह जे मुफ्ती मोहम्मद रहीम छपरायो आहे, अब्दुल रहीम छपरायो आहे, साईं मौलाना अहमद अली साहब छपरायो आहे, मौलाना अहमद रज़ा ख़ान फाज़ल बरेलवी छपरायो आहे, कंहिं सुन्नी आलिम छपरायो आहे। अलाए कंहिंजूं कंपनियूं, अलाए कंहिंजा मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ अदारा, अलाए कंहिंजूं प्रेसूं, इहे पिनर खाइण का खोड़ फोटू आहिनि, माण्हू बाज़ार में विकिणंदा आहिनि। पोइ जेके बि बाज़ार में फोटू विकनि था, सभु अहल सुन्नत जे आलमनि छपराया आहिनि। जे ॾाढ़ी कतरल आहे त बि असां कान ठाही आहे, जे ॿेड़ी ठाहियल आहे त बि असां कान ठाही आहे, जे हेठां हथु आहे त बि असां कोन ठाहियो आहे, जे पीरान पीर जी शक्ल आहे त बि असां कान ठाही आहे, कंहिं बेदी न ठाही आहे, असां कान ठाही आहे। पर उहो अंधा, तूं थो चवे त बरेलवी कुफुर था कनि पिया, जो पीरान पीर जे ॿेड़ीअ खे चवनि था तारी अथई। पोइ जे बरेलवी इन मसइले में काफ़िर आहिनि त पोइ तो वारो हे मौलवी अशरफ अली थानवी बि काफ़िर आहे। हे किताब आहे जंहिंजो नालो आहे इमदादुल मुश्ताक। छा आहे नालो अबा? ॾाढे ॻाल्हि, छा आहे नालो? ज़ोर सां चओ, छा आहे नालो? ओही मुदाब मुंहिंजे हथ में अथव इमदादुल मुश्ताक। हे बि इंडिया जो छपियल देवबंद जो आहे, हितां जो न आहे। हिन में लिखियो पियो आहे, मौलवी अशरफ अली थानवी थो लिखे पियो त अल्लाह तबारक व तआला जे फज़ल करम सां हिकिड़ी ॿेड़ी न, पीरान पीर रहमतुल्लाह अलैह पंहिंजे तवज्जुह सां कई बुॾल ॿेड़ा तारे ॾेखारिया। हिकिड़ी न, कई ॿेड़ा कहे तारिया। मां नथो चवां, हे केरु थो चवे? मौलवी अशरफ अली थानवी देवबंदी। अरे तुंहिंजो बाबा थो चवे पियो, उन पंहिंजे किताब में लिखियो आहे त हज़रत पीरान पीर रहमतुल्लाह अलैह हिकिड़ी ॿेड़ी न, कई बुॾल ॿेड़ा पंहिंजे बातिनी तवज्जुह सां, तवज्जो जो फरमायो त बुॾल ॿेड़ो पीरान पीर जे तवज्जुह सां निकिरी वियो। पोइ ज्यादा असां था चऊं त बुढड़ीअ जो ॿेड़ो अलाह पाक तारियो, पीरान पीर दुआ घुरी, अबा तारियो कहे, ॾाढे जो कंहिं तारियो, ज़ोर सां चओ कंहिं तारियो, दुआ कंहिं घुरी, सबब जी। और मुंहिंजा प्यारा दोस्त, मुसबब ऐं सबब ॾे निस्बत जाइज़ हूंदी आहे। अहिड़े तरीक़े सां चई सघिबो आहे, छो त पीरान पीर दुआ घुरी ही। हज़रत गौसे पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु जी ज़ात बाबरकात अल्लाह जे दरगाह में दुआ घुरी आहे। रब करीम जी ज़ात बाबरकात दुआ क़बूल फरमाई आहे। रब करीम जी ज़ात बाबरकात बुढड़ीअ जो बुढो बेड़ो तारियो आहे। इन तकीर में थो चवे, सम्झ में नथो अचे, हे थो चवे छा? ओड छा थो चवे? सम्झ में नथो अचे। छा नथो सम्झ में अचे? चए थो त मरी विया, ॻरी विया, हॾा बि ॻरी विया, पाणी में लुही विया, ॿेड़ी बि बुॾी वई, कब्र में का शइ न आहे। इहो वरी कीअं ठहियो? अब अलाह खे ताक़त आहे या न? ॾाढे ॻाल्हि आहे। कुरान पाक में क़ारी साहब कीअं मई युहियल इज़ाम वहिय रमीम, कीअं कुरान पाक में से पढ़ो, मई युहियल इज़ाम वहिय रमीम। जेकॾहिं हॾा उज़वा खलूं हर शइ ॻरी तबाह थी वेंदी आहे, केरु हुनखे जियारींदो आहे? उन सगोरी आयत में जवाब आहे, उनखे वरी ॿीहर ठाहिण वारो अल्लाह आहे। चओ चओ अल्लाह, ॾाढे चओ अल्लाह, मोहब्बत सां चओ अल्लाह, वरी चओ अल्लाह। अबा हे छा थो चवे? ओड थो चवे, मूंखे सम्झ नथी पवे इहे कीअं हॾा ठहिया। अंधा तोखे कीअं ख़बर पवंदी? तुंहिंजो ॿिज ई ख़राब आहे, तो में ओड जो तुख़ुम आहे, तोखे कीअं ख़बर पवंदी त कीअं वरी हॾा जीअरंदा? मुहम्मद मुस्तफ़ा जी मुहबत धार क़ुरान खे पढ़ो त तोखे ख़बर पवंदी। अल्लाह ताला फरमाईंदो आहे, इज़ा अराद शैअन अन यक़ूल लहू कुन फयकून।
तशकुरून मां रब करीम जी ज़ात बाबरकात जॾहिं इरादो कंदो आहियां रुगो चवंदो आहियां थी पओ त उहा शइ पाण ई पाण थी पवंदी आहे। रब करीम जी ज़ात जो इरादो आहे पीरान पीर दुआ घुरी आहे अल्लाह दुआ क़बूल फरमाई आहे पीरान पीर जी दुआ अघी वई बुढ़ड़ीअ जो बुढ़ो बेड़ो तरी वियो। अबा ही किताबा मुंहिंजे हथ में करामात इमदादिया ओहड़े निहार जो करामात इमदादुल्लाह जा मुरीद हिननि जो मुर्शिद आहे छपियल बि देवबंद जो ओ ये मुंहिंजी आंगुर ॾिसो था छपियल देवबंद जो पाकिस्तान जो न आहे इन करामात इमदादिया में मौलवी इमदादुल्लाह जी करामत लिखी अथनि चवनि था हिकिड़े ॾिहाड़े हाजी इमदादुल्लाह वेठो आहे गौर सां ॿुधजो जागो था थकात न आहे हो न ॿुधो ॿुधो हेड़ी तकीर मां तव्हांखे खिपरे में कॾहिं न ॿुधाई अॼु ॿुधो जरा गौर सां ॿुधो लिखे थो पियो त हाजी इमदादुल्लाह वेठो हो मुरीदनि सां गॾु कचहरी वेठे कई पोइ कचहरी कंदे कंदे हाजी साहब उथी वियो हाजी साहब ॿ टे मिंट गायब थियो ॿिनि टिनि मिंटनि खां पोइ मोटी आयो मोटी जो आयो त हाजी इमदादुल्लाह जी जेका गोद ही गोद उहा पुछल हुई आली हुई उहा लाथई लाहे ॿी ॿधई उहा पुछल गोद शागिर्द खे ॾिनई ते धोई आहे शागिर्द जो नलके ते हुनखे धोए पियो त हुन गोद मंझां समुंड जे पाणीअ जी धप पई अचे सम्झो था अलाए न छाजे पाणीअ जी समुंड जे पाणी शागिर्द त धोई गोड सुकाई हाजी साहब खे चई इमदादुल्लाह साहब तव्हां अगारो गायब थी वियो वरी मोटी आयो त गोड पुछल वरी उन गोड मां बि समुंड जे पाणीअ जी बूई पई अचे ॻाल्हि छा हुई जे तव्हांजो फलाणो पीर भाई मुंहिंजो जेको मुरीद आहे अव्हांजो पीर भाई आहे हज ते पे वियो समुंड में हुनजो बेड़ो पियो ॿुॾो पोइ वठी मूंखे सॾ कई रसो हाजी इमदादुल्लाह रसो हाजी इमदादुल्लाह रसो हाजी इमदादुल्लाह मां हुनजो सॾ ॿुधो आहे मां उते वञी हुनजे बेड़े खे कुल्हो ॾिनो आहे कुल्हो ॾेई बेड़े खे किनारे सां लॻायो आहे तव्हांखे मुबारक हुजे जो तव्हांजे पीर भाईअ जो बेड़ो तरी वियो आहे एतबार न चयव त हे ॾिसो मुंहिंजे कुल्हे ते गांठ जो निशान आहे अञा जो कुल्हे तां चोलो हटाए त गांठ जो निशान हो चए पियो बाबा मां हे कुल्हे सां ज़ोर ॾिनो आहे उहो निशान बि ठही वियो आहे माण्हुनि वटि तारीख़ लिखी वक़्तु लिखियो टाइम लिखियो 6-12 महीने उहो हज तां मोटी आयो पुछा था कनि ॾे ख़बर उहो हाजी थो चवे यार असांजो बेड़ो समुंड में ॿुॾो पे का वाह का नहीं जेके कप्तान हा त जवाब ॾेई आहे पोइ असां वठी मुर्शिद खे सॾ कया रसो हाजी इमदादुल्लाह रसो हाजी इमदादुल्लाह असांखे निंड खणी वई अखि बूटी से अञा जो निहारियो त हाजी इमदादुल्लाह आयो आहे समुंड में अची करे बेड़े खे कुल्हो ॾेई अञा जो जाॻऊं त बेड़ो किनारे सां लॻो पियो आहे तारीख़ जो भेटां त गोड वारी तारीख़ बेड़े वारी साॻी तारीख़ हुजे हाणे सच ॿुधाए त अब्दुल कादर जीलानी जो शान मथे या इमदादुल्लाह जो अब्दुल कादर जे नाले खां बच्चो बच्चो वाक़िफ़ आहे नंढो वॾो वाक़िफ़ आहे पढ़ाओ पंहिंजो वाक़िफ़ आहे हाओ या न हिननि जे मौलवियुनि खे को सुञाणे ई कोन मां सम्झां थो त मां घणनि मां तव्हां मां अहिड़ा बि हूंदा जे इमदादुल्लाह जो नालो बि कोन ॿुधो हूंदो अॼु था ॿुधो पिया इहो गुमनाम मौलवी हो पर इन जी करामत मञनि था पिया जेकॾहिं इमदादुल्लाह कुल्हा ॾेई बेड़ा कढी सघे थो त शिरकु न आहे हज़रत पीरान पीर दुआ घुरे रब बेड़ो तारे सघंदो आहे पोइ जे असांजो अक़ीदो आहे त पीरान पीर जी दुआ सां बेड़ो तरियो आहे ऐं इहो ओड थो चवे त शिरक आहे त पोइ वॾो मुशरिक अशरफ अली थानवी आहे जंहिं पंहिंजे पीर जूं करामतूं गॾु कयूं आहिनि वॾा मुशरिक देवबंदी आहिनि जॾहिं किताब छपरायो आहे पोइ जेकॾहिं तव्हांजा मौलवी इहे लिखनि था पिया त पोइ तव्हां पंहिंजे मौलवियुनि जूं करामतूं क़बूल कयो था पोइ मूंखे ॿुधाए त काथे थाणा भूण आहे काथे मुंहिंजा समुंड आहे थाणा भूण वारो समुंड में पहुची सघे थो त पीर पीर रहमतुल्लाह अलैह बि बुढ़ड़ी जे बेड़े ते पहुची सघे थो बाक़ी चवनि था त फोटू तो ॾाढी केतिरो ठाहियो आहे से फोटू त कढो जागो था न अॼु नयूं नयूं ॻाल्हियूं थो ॾेखारियांव तव्हांखे सरा बुलंद आवाज़
ॾिसो साहब ॾिसो गौर सां ॾिसो गौर सां ॾिसो ॾिसो ओहे मथा लिखियो पियो अथव ॾिसो जशन देवबंद की कहानी तस्वीरों की जबानी सन 1979-80 में हिननि हिकिड़ो जशन मल्हायो हो त असांजे देवबंद मदरसे खे 100 साल थियो आहे घणो अर्सो थियो आहे पोइ हिननि 100 साल जशन मल्हाइण जे लाइ पूरे हिंदुस्तान पाकिस्तान बल्कि अरबुस्तान खां मौलवी घुराए ख़ुशी कई पोइ उते ख़ुदि ई देवबंद फोटू कढिया ॾिसो था कंहिं कढिया बा देवबंद फोटू कढिया किताब शाया कयो हो जंहिंजो नालो ई आहे जशन देवबंद उहो किताब मां वटि पियो आहे हे फोटू उन में हा हे मां उन मां कढी खणी आयो आहियां अव्हां खे ॾेखारियां थो अव्हां छो त परे वेठा हो ईंदो वेझो त मां तव्हांखे ॾेखारियां हे राज मौलवियुनि जा आहिनि हिननि ख़ुदि लिखियो त 4000 मौलवी गॾु थिया घणा बा ॾाढे ॻाल्हायो ॾाढे ॻाल्हायो हाणे असां हे जलसो कयो साईं मौलाना अहमद अली साहब जलसो कयो सदारत लाइ कंहिंखे घुराई दरगाह शरीफ़ जे मुफ्ती साहब खे कंहिंखे अबा ॾाढे ॻाल्हायो पर जे भला मुफ्ती साहब न अचे हा त दरगाह शरीफ़ जो कारी साहब भला जे कारी साहब न अचे हा त कंहिं ॿिए कंहिं आलिम खे घुरायूं हा त असांजे जलसे जी सिदारत केरु करे आलिम करे छो त क़ुरान जो आहे न बा हिननि 100 साल पूरा करे दारुल उलूम देवबंद जो जशन मल्हायो उन जशन जी सिदारत करायो माई इंदिरा गांधी खां कंहिंखां बा हिन में फोटू लॻो पियो आहे अवां ॾिसी सघो था अख़बारूं पाकिस्तान जूं शाहिदनि रिसाला शाहिदनि किताब शाहिदनि जंहिंजे अंदरि पर हिन फोटू में ख़ुदि शाहिद आहे अरे पीरा न पीर जो फोटू ॿेड़ी वारो अलाए कंहिं छापियो आहे हे ख़ुदि देवबंद पाण छापियो आहे हिन में सदारत केरु थी करे इंदिरा गांधी पंजाब जो हिकिड़ो शाइर आहे उन ॾाढी मज़ेदार ॻाल्हि कई आहे ॿुधायांव इन जशन मनावण ख़ातिर दे इन सॾिया इंदिरा गांधी नूं सम्झो था अलाए न इन जशन मनावण ख़ातिर लाइ इन सॾिया इंदिरा गांधी नूं मुफ्ती महमूद कहिड़ो मुफ्ती दे मेल करावण लाइ इन सॾिया इंदिरा गांधी नूं जो त मुफ्तीअ सां मिल मलाखड़े कराइण जे लाइ इंदिरा गांधी खे वठी आया सभिनी मौलवियुनि खे मुजादा घुराए इंदिरा गांधी खां सदारत करायो इहा बि ॻाल्हि सवली आहे हिते फोटू कारी साहब लॻो पियो आहे साईं ॾिसो जो जंहिं वक़्त में तूं था तूं कढो छॾ मां ॾेखारियां साईं हे फोटू लॻो पिया हिन जाइ ते साईं कारी साहब हे तव्हां गौर कयो अमृतसर जे स्टेशन ते हे पाकिस्तानी देवबंदी ठेड़ी वारा समझो था न सही अमरोट वारा मीरपुर खास वारा मिसण वडी वारा देवबंदी जमन अमृतसर ते पहुता आहिनि तो अमृतसर स्टेशन ते पहुता त सिख हिननि जे लाइ चांहि खणी आया उन सिखनि खे चांहि पीआरी आहे सिखनि जूं ॾाढ़ियूं वटियूं पयूं आहिनि सिखनि जी गोॾ मथे चढ़ी पई आहे मुजादा जीअं लुंगू कढंदा आहिनि उहे बीठा था चांहि पीआरनि हे देवबंदी बीठा था चांहि पीअनि मिलाद हराम उर्स हराम यारी हराम पर सोजादा हे शख्स जेके आहिनि से सिखनि खे घुराए सिख हिन जो इस्तक़बाल पिया कनि उन इस्तक़बाल ते हिनखे चाय पियारी अथनि ज़ाहिरी ने दारुल उलूम देवबंद के लिए सिखों ने उनकी चाय के साथ तवाज़ो की इहो साफ़ फोटू लॻो पियो आहे देगिन जा फोटू आहिनि सिख बीठा आहिनि चांहि पिया पीअनि अरे हे त तव्हांजे देवबंदनि घुरायो आहे मुंहिंजा अदा जंहिंजो सदर हूंदो इंदिरा गांधी उन्हनि जो मज़हब कहिड़ो हूंदो मज़हबी जो इंदिरा गांधी वारो ॾाढे ॻाल्हायो हा या न ज़ोर सां त चओ ये खुदा जो कसम आहे इंडिया जा एजेंट आहिनि इंडिया जा पक्का पिठू आहिनि इंडिया जा ग़ुलाम आहिनि मुंहिंजे पाकिस्तान असांजे पाकिस्तान जा कट्टा दुश्मन आहिनि शुरूअ खां वठी करे कांग्रेसी आहिनि जमीयत उलमा हिंद जेका ही इन पाकिस्तान जी मुखालफ़त कई ही इन बाक़ाइदे ऐलान कयो हो त पाकिस्तान नाहे पलीतिस्तान आहे इते से किताब था फरमूदा ते अमीर शरीयत खोले ॾियो केतिरा मूंखे ॾियो आहे केतिरा हर शइ मौजूद आहे
हर शइ मौजूद आहे, ॾेखारण लाइ खणी आयो हा, कंहिंखे ज़रूरत आहे त ॾिसे अची। फरमूदा ते अमीर शरीयत नंढो किताब आहे, सलाह शरीफ़ बुलंद आवाज़ सां पढ़ंदा। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। वरी सलात बुलंद आवाज़। अब ॾिसो हेॾे तवजो कयो, छा आहे नालो? फरमूदा ते अमीर शरीयत। हिननि जो हिकिड़ो देवबंदी मौलवी हो जंहिंजो नालो हो अताउल्लाह। छा हुस नालो? उहो बि सॾाईंदो हो बुखारी, अताउल्लाह शाह बुखारी। अताउल्लाह शाह हे अब्दुल्लाह है, हो अताउल्लाह है, हो बि बुखारी, हे बि बुखारी पाण खे सॾाईंदो। हिन अताउल्लाह बुखारी जंहिंखे मलफूज़ात लिखी अथनि, हे मुंहिंजे हथ में किताब आहे। मुंहिंजा प्यारा दोस्त दीद, हिन जे 99 सिफ़े ते, कहिड़े सिफ़े ते? 99 सिफ़े ते लिखे थो, मैं नबी बनते बनते रह गया। इबारत पढ़ी थो ॿुधायांव, ॿुधो बेहयावन बेअदबनि जो अक़ीदो। चए थो मैं नबी बनते बनते रह गया। अड़े कीअं? चवे थो त रोज़ानो मां 50 दफ़ा मुटंदो हां। खिलो न, हे लिखियो पियो आहे, मां रोज़ानो 50 दफ़ा मुटंदो हां। सम्झो था अलाए न? 50 दफ़ा पेशाब कंदो हां। जेकॾहिं मूंखे 100 दफ़ा पेशाब अचे त नबी थी वञा हा। नबी बनते बनते रह गया। नबी उहो थींदो आहे जेको रोज़ानो 100 दफ़ा मुटे। मालूम थियो त जंहिंखे बि ज़ियाबीतस जी बीमारी आहे सो देवबंदुनि जो पीर आहे, उहो देवबंदुनि जो नबी आहे। मुंहिंजा अदा पेशाब घणा थींदा आहिनि मिठनि पेशाबनि वारे खे, पर मिठनि पेशाबनि वारो बि वधि में वधि 10 दफ़ा 15 दफ़ा 20 दफ़ा पेशाब कंदो, 100 दफ़ा केरु कंदो? देवबंदी वहाबी था चवनि असांजो मौली साहब तो चए मैं नबी बनते बनते रह गया, 50 मरतबा पेशाब करता हूं। अगर 100 दफ़ा पेशाब करता तो शायद नबी बन जाता, क्योंकि आजकल के दौर में वही नबी हो सकता है जो 100 मरतबा पेशाब करे। अब सच बुधा, या नबीयत तौहीन आहे या न? नबूत जे शान जी गिला आहे या न? ॾाढे ॻाल्हि मुंहिंजा अदा सच थो चवां, ख़ुदा जे वास्ते पंहिंजे ईमान खां ॿुधा। हे था चवनि बरेलवियत कुफर आहे। मां थो चवां कहिड़ी ॻाल्हि में कुफर आहे? कहिड़े बेअदबी कई आहे? कहिड़े नबीअ खे घटि वधि ॻाल्हायो आहे? कहिड़े बरेलवी अलाह जे ज़ात जी तौहीन कई आहे? तव्हांजा अलाह जा ज़ात जा तौहीन, नबीअ जा तौहीन करण वारा, वलियनि जी तौहीन करण वारा, औलिया अलाह जे करामत जो इनकार करण वारा, महबूब मोहम्मद मुस्तफ़ा खे पाण जहिड़ो चवण वारा। साईं तक़वियत ईमान करजा, सलात पढ़ो बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। सलात बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम। वरी सलात बुलंद आवाज़। अब आए मुझे हथ में किताब तक़वियतुल ईमान। भला हाणे उथण शुरू कयो अथव, तव्हांखे बि पेशाब लॻो आहे जा? थका हो त खणी छॾियांव, उथ वेह शुरू थी वई आहे। वेहो न बाबा, वेठा हो न? जेको तव्हांजे भर मां उथे त खे छिके वेहार, ॿाह मां थो सुल कढजांसि, भली कांच ख़राब थी वञे। हे मुंहिंजे हथ में किताब आहे जंहिंजो नालो आहे तक़वियतुल। ॾिसो ॾिसो, हिते जो छपियल कोन्हे, बि दिल्ली जो छपियल आहे। अॼुकल्ह पाकिस्तान वारनि बि छपियो आहे, पर मां उहो घुरायो आहे जेको हिंदुस्तान जो हुजे। कमाल हिंद प्रेस दिल्ली। सम्झो था न साईं? हिन किताब में लिखियो पियो आहे महाज़ल्ला 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 महाज़ल्ला। चवे थो जीअं ॻोठ जो वॾेरो हूंदो आहे, क़ौम जो चौधरी हूंदो आहे, ज़मींदार हूंदो आहे, नबी बि चौधरीनि जहिड़ो असांजो सरदार आहे। अब तव्हां नबी ते कलमो भरींदा हो, ला इलाहा
लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह। सभई जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जोर सां चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। नबी से ते कलमो भरींदा हो न। पर सच ॿुधाए त असांजो नबी चौधरनि जहिड़ो आहे, असांजो नबी वॾेरे जहिड़ो आहे, असांजो नबी ज़मींदार जहिड़ो आहे। देवबंदी मौलवी तो चवे जैसा हर गांव का चौधरी और गांव का जमींदार होता है, इस माना कर हर नबी अपनी कौम का सरदार है। जे चौधरी पंहिंजे ॻोठ जो चङो मुड़ुसु हूंदो आहे, वॾेरो पंहिंजे ॻोठ जो चङो मुड़ुसु हूंदो आहे, नबी बि ईअं पंहिंजे उम्मत जो चङो मुड़ुसु आहे। अरे चौधरीअ जी बेअदबी कुफ्र नाहे, वॾेरे जी बेअदबी कुफ्र नाहे। जेको रसूलुल्लाह जे पेज़ार खे जुतड़ी चवे सो बि काफ़र आहे। महबूब जे पेरनि मुबारकनि जे मिटीअ जी बेअदबी करे सो बि काफ़र आहे। जेको महबूब जे आवाज़ खां पंहिंजो आवाज़ बुलंद करे उहो बि बेईमान आहे। हुन जा अमल चट थी वेंदा। वहाबी था चवनि जहिड़ो चौधरी तहिड़ो नबी। असां था चऊं मुहम्मद करीम सभिनी नबियनि जो सरदार आहे। चओ चओ असांजो नबी। दाई साहब फरमाए थो जोड़ जोड़ जहान जी पाण कयई परवार, हामी हादी हाशमी सरदारन सरदार। सुहे सहाबिन सथ में मंझि मस्जिद मणियादार, पुचारई चङा चौधार वाहे कांधा हबीब सां। चओ असांजो मुहम्मद सरदारनि जो सरदार आहे। ॾाढे चओ सरदारनि जो सरदार। जोड़े जोड़ जहान जी जॾहिं जोड़ियाई, खावंद ख़ास ख़ल्के मुहम्मद मुकाई। कलमो तय करीम ते चिटो चायाई, अन मौला का व अंत महबूबी ये उताई। लिखी ॾिनाई ॿई सराहूं सैयद के। चओ चओ असांजो मुहम्मद सरदारनि जो सरदार। ॾाढे चओ ॾाढे चओ। ऐं देवबंदनि जो मो पीर नबी चौधरी जहिड़ो, वॾेरे जहिड़ो, ज़मींदार जहिड़ो। अड़े को तव्हांजो वॾेरो हूंदो तव्हांजो पीर, अवां त अशरफ अली ते कलमा था भरो, वॾेरनि ते बि भरींदो। असांजो मुहम्मद बेमिसाल नबी आहे। साॻे हिन किताब में लिखियो अथनि त अल्लाह की मखलूक बड़ा हो या छोटा, अल्लाह जी वॾी मखलूक मां मुराद आहे नबी। अवां केरु मुराद आहे? ॾाढे ॻाल्हि आहे। अल्लाह जी वॾी मखलूक केरु आहे? हर मखलूक बड़ा हो या छोटा, अल्लाह जी जेका भी मखलूक है, नंढो तोड़े वडो, आम मानू हुजे तू हुजा, अल्लाह के आगे चमार से भी ज्यादा जलील है। जे तो अल्लाह जी मखलूक जा जेके भी पीर पैगंबर वली मलाइक नबी जेके भी वे सब अल्लाह जे आडो चूड़े चमार का भी घट हैं। कुरान पाक में अल्लाह ताला फरमाए तो उलाइका आज़म दरजतन इंदल्लाह। ओ अंधा जन मोहम्मद करीम ते कलमो भरियो, नबी पाक सां गॾु हिजरत कयूं, नबी पाक ते बच्चा कुर्बान कयूं, सरकार सां गॾु सफ़र कयूं, जंगियूं कयूं, मुजाहिद हा, मुहाजिर हा, अंसार हा। रब ताला उन अल्लाह फरमाए तो उलाइका आज़म दरजतन इंदल्लाह। इन जो मां अल्लाह वटि भी पींगे में इब्राहिम के विहारियो, जोर सां लोडो ॾियो। जंहिंमहिल ॾिसो त हाणे पींगो हीअ लोडो करे हेॾे बाहि वरियो आहे त रसनि खे कपियो त ईअं जी खांभाणी जो ॻोढ़ो आहे, ईअं उछलजी वञी बाहि में पवंदो, तव्हांखे तओ बि न ईंदो, तव्हांजो दुश्मन बि सड़ी वेंदो। वाह जो उस्ताद तो असांखे ॾस ॾिनो आहे। नबीअ जी एतिरी इज़त कयो जेतिरी वॾे भाउ जी कंदा हो, एतिरी इज़त कयो जेतिरी वॾे भाउ जी। अबा हाणे वॾे भाउ जी इज़त अशरफ अली जी ॿुधायांव। हिफ़ाज़त यौमिया अबा नबीअ जी इज़त केतिरी कयो, छा था चवनि? ॾाढे त ॻाल्हायो। नबीअ जी इज़त एतिरी कयो जेतिरी वॾे भाउ जी कबी आहे। सम्झो ॻाल्हि आहे न? ऐं अशरफ अली थानवी जो किताब आहे हिफ़ाज़त यौमिया। छा आहे नालो सही? हिफ़ाज़त यौमिया। हिन में लिखे थो त मैं बड़ा शरीर था, मैं बड़ा शरीर था, शरारतें करता था। एक दफा मुझे शरारत सोची, उर्दू समझो था तो सिंधी में बुधाया असली बात। एक दफा मुझे
शरारत सूझी, मैंने क्या किया, मेरा बड़ा भाई अकबर अली नीचे बैठा था, मैं सीढ़ी से चढ़कर कोठे पर चला गया। कोठे पर चढ़ करके भाई को पता भी नहीं था, पाजामा खोला, नाड़ा खोला और बड़े भाई के सर पर पेशाब कर दिया। अशरफ अली साहब थानवी हे तो हकीमुल उम्मत, वरी तो चवे बड़ा मैं शरीर होता था। एक हमारा मामू था, उस हमारे मामू जी ने दोपहर के टाइम पर खाना खाने के लिए हमारे घर में आया। हमारी वालदा साहिबा ने मामू जी को सालन भी दिया, रोटी भी दे दी। मुझे शरारत सूझी, मैंने क्या किया, कुत्तिया का बच्चा उठाया और वो कुत्तिया का बच्चा उठाकर मामू जान के सालन की प्लेट में रख दिया। समझो था लाए न, समझो था लाए न। अञा मज़े जी ॻाल्हि ॿुधायो जे इजाज़त जो ॿुधायो, इजाज़त सभई ॾियो। ॻाल्हि थोरी ॾुखी आहे, खोला ॿुधो। चवे थो मुंहिंजो हिकिड़ो मामो हो हैदराबादी, हे पाण वारी हैदराबाद न, ओ दखन। केरु थो चवे बा, ॾाढे त चओ अशरफ अली। मुंहिंजो मामो हो, कॾहिं कॾहिं मस्ती में ईंदो हो, अहिड़ो वाइज़ कंदो हो, अहिड़ो वाइज़ कंदो हो जो माण्हू ठरी पवंदा। हिकिड़े ॾिहाड़े आयो, सभु असांजा मौलवी फिरी आयसि, साईं अॼु के वाइज़ ॿुधाए। चई न वाइज़ कोन ॿुधाईंदुसि, साईं महिरबानी कर। बाबा न न बाबा महिरबानी कर। नेठनि खे मौलवियुनि मजबूर कयो, देवबंद कंहिं मजबूर कयो। मामू जो ठीकु आहे, हाणे तव्हां मजबूर था कयो त मुंहिंजो हिकिड़ो शर्त आहे, मुंहिंजो हिकिड़ो ओ शर्त पूरो कयो त पोइ मां तव्हांखे वाइज़ ॿुधायां। अब कहिड़ो शर्त आहे? जे शर्त इहो आहे, नाराज़ त कोन थींदव न? मां मुंड में चयो आहे जे लिखणु गुनाह न आहे त ॿुधाइण बि गुनाह न आहे, छापणु गुनाह न आहे। अब बीड़ी त बंदि कर, वाह सॼण बरोच आहे, हरू भरो हणु न बरोच ते, अलाए कहिड़ी बला आहे। बरोच आहे थोरो समाट आहे पर कमु कचो थो करे। अब हाणे ॻाल्हि ॿुधो, हाणे मौलवियुनि किस्म मजबूर कंहिंखे अशरफ अली जे मामे खे छाजे लाइ त वाइज़ ॿुधाए। चई न ॿुधाईंदुसि, चई शर्त आहे। चई कहिड़ो? चई उहो कयो त पोइ मां कयां। माण्हू सभु हैरान थी विया, अलाए कहिड़ो शर्त कंदो। मता चवे त 1000 माण्हू गॾु कयो, मता चवे त को लाउड घुरायो, मता चवे त का स्टेज घुरायो, मता चवे त को फलाणो कमु कयो, ज़रूर का त ॻाल्हि कंदो। असां हैरान सही, कहिड़ो मामा शर्त आहे? चई शर्त ही आहे त मां लटा थो लाहियां, लटा थो लाहियां, कमीस बि थो लाहियां, गोॾ बि थो लाहियां, सफ़ा थो अल्फ उघाड़ो थिया, 50-60 छोकिरा वठी अचो। पोइ छोकिरा छा कनि, हिकिड़ो छोकिरो पुठियां लिखियो पियो आहे, सम्झो था न सही, हिकिड़ो छोकिरो पुठियां आङुर विझे ऐं ॿियो छोकिरो अॻियां हथ विझे ऐं ॿिया छोकिरा ताड़ी वॼाइनि, भड़वा है रे भड़वा है, भड़वा है रे भड़वा है, भड़वा है रे भड़वा है, लिखियो पियो आहे। चओ था अलाए, सम्झो था अलाए न? पोइ जंहिंमहिल ईअं चवंदा, हिकिड़ो पुठियां ॿियो अॻियां छिकींदो, ॿियो पोयां दॿींदो, त पोइ वरी ॿिया ताड़ियूं वॼाईंदा। पोइ मुंहिंजो कलब खुलंदो, जॾहिं कलब खुलंदो त पोइ तव्हांखे वाइज़ ॿुधाईंदुसि। असां छा चवंदा हो सुन्नी, ओ हाजी गुलाम नबी महेसर मोहम्मद जी नात पढ़ो त कलब खुले, किबला कारी साहब कुरान पढ़ो त ना कलब खुले, नारे रिसालत लगायो त कलब खुले, आओ या न भेज पागारा चओ त कलब खुले, आओ या न? सुन्नी छा चवंदो आहे, सम्झो था अलाए न? सुन्नी छा चवंदो आहे, नात ख़ान घुरायो, पाकिस्तान जे लेवल जो हुजे, आओ न सही, फसीहुद्दीन सहरवर्दी घुरायो, चओ सुभान अल्लाह।
हाजी गुलाम नबी मैसर घुरायो, हाजी गुल मोहम्मद के घुरायो, चो सुभान अल्लाह। ज़ीनतुल क़ुर्रा हज़रत क़ारी गुलाम रसूल के घुरायो, तो सुभान अल्लाह। असा जे जामिया राशिदिया जे फ़ख्र क़ारी मोहम्मद हनीफ़ के घुरायो, तो अल्हम्दुलिल्लाह। कुरान पढ़े तो दिल ठरे न सही। हे छा थो चवे, हिकड़ो पुठा एक्सीलेटर दबे, ॿियो वरी हिंडल के फेराए, ईअं न सही त पोइ गाॾी हले, गाॾी मोशन वठे, ऐं छोरा छा चवनि, भड़वा है रे भड़वा है, चओ चओ भड़वा है रे भड़वा है, भड़वा है रे भड़वा है, भड़वा है रे भड़वा। असुल ते लही आया चिबरा, तोखे पंहिंजे मज़हब जी ख़बर ई कान्हे का, तो देवबंदियत खे पढ़ियो ई कोन्हे को। मां देवबंदियत ते PhD कई आहे, PhD देवबंदियत जो मां डॉक्टर आहियां। तोखे तख्ते ते सुम्हारे तुंहिंजो अहिड़ो ऑपरेशन कंदो जो तुंहिंजो पीउ बि तुंहिंजो इलाज करे कोन सघंदो। अल्लाह अकबर, या रसूल अल्लाह, हक चार यार। मुनाज़िर इस्लाम जिंदाबाद। अञा मज़ेदार ॿुधायां, PhD मां साईं 32 सालनि में कई आहे, 32 सालनि में। घणनि सालनि में PhD मूं कई आहे देवबंदियत ते, 32 सालनि में। मां इन्हनि जे हवालनि जो किताबनि जो हाफ़िज़ आहियां, सम्झो था न सही। तोखे चाचा, तोखे पंहिंजे देवबंदियत जी ख़बर ई कान्हे का। मां देवबंदी आहियां, मां देवबंदी आहियां। देवबंदियत इहो देवबंदी आहे न, भड़वा है रे भड़वा है, भड़वा है रे भड़वा। सुभाणे जिथां खिपरे में मिलेव न, तो भड़वा है रे भड़वा है, भड़वा है रे भड़वा। तोखे कहिड़ी ख़बर देवबंदियत जी? तो देवबंदियत जो मुतालो ई कोन कयो आहे। देवबंदियत सॼो कुफ़र आहे, चओ कुफ़र आहे। देवबंदियत कुफ़र सां भरपूर आहे। अंग्रेज़ जा एजेंट आहिनि, अंग्रेज़ सां पढ़िया वेठा आहिनि। हिननि जी किताब आहे फ़तवा जो, जंहिंजो नालो फतावा इमदादिया। छा आहे नालो साईं? उन में लिखियो पियो आहे, अबा लिखण गुनाह कोन्हे त ॿुधाइण बि गुनाह कोन्हे। साईं तज़किरतुर रशीद कढिजो। मज़ो जी ॻाल्हि ॿुधायांव, कहावत न कजो बेरी। हा कहावत त कोन कंदो न सही। ओहे किताब ॾिसो आया न, तज़किरतुर, ॾाढे त ॻाल्हायो, तज़किरतुर रशीद। इन में वरी अञा मज़ेदार ॻाल्हि आहे, ॿुधंदो? तवजो ॾिजो। इन में लिखियो पियो आहे, हिकिड़ो असांजो हाफ़िज़ साहब हो देवबंदी, सम्झो था हलाए न। ओ देवबंदी सादो हो, ॾाढो सादड़ो। छा हो? सादो। तवजो कयो, बस करे ॿुधो, मज़ो त हाणे थो थिए। सलाह थरी बुलंदा हुआ, सलाह से अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि व बारिक व सल्लिम अलैहि। असां जा भई देवबंदी सादड़ा हूंदा आहिनि, दरवेश हूंदा आहिनि, बेचारा बाला भोला मोमिन हूंदा आहिनि। असांजो हिकिड़ो हाफ़िज़ साहब हो, ॾाढो सादो हो, बुज़ुर्ग हो, पर शादी शुदा कोन हो। सम्झो था हलाए न? हेॾे मुॾे निहार जो, नज़र विझो त सम्झ में ॻाल्हि इधर त न ईंदव। कचहरी थी, देवबंदी ॻाल्हि कंदे ॻाल्हि निकिती, यार शादीअ में ॾाढो मज़ो आहे। शादीअ में शादी शुदा तूं मथे खणो, वांढा न खणिजो। शादी शुदा हथ खया आहिनि, वांढनि रही कंधु हेठि कयो आहे। अबा अलाह कंदो, तव्हांजो बि कमु थींदो। समझो समझो, अॼुकल्ह ऑपरेशन थो हले, जनरल ऑपरेशन। आवा छा आहे? देवबंदीअ जो ऑपरेशन, पिता कढूं न सही। पाण सम्झे कोन थो, पाण सुञातो कोन थी, छा गंद लिखियो थी, ऐं वरी तूं ब्रेलियत खे कुफर थो चवे। चए थो साईं असांजे हाफ़िज़ देवबंदीअ खे कंहिं ॿुधायो त साईं शादीअ में ॾाढो मज़ो आहे। हिन चयो भेणा मज़ो आहे त वठां, ज़ोर करे, मेहनत करे, कोशिश करे, मिनथू करे, किथां का मिड़ई शादी वञी के। जंहिंमहिल थी शादी, राति थी, तंहिंमहिल हाणे हिन खे ख़बर हुई कान त मज़ो छा खे चइबो आहे।
हे किताब थो लिखे। अब अब्दुल रहीम न थो चवे जेकॾहिं मां ग़लति चवां त मुंहिंजी तकीर टेप थी थिए कोरट ताईं ॿधल हा। जे कोरट में साबित कयां त पोइ चओ देवबंदीअत ते लानत आहे। चओ देवबंदीअत ते, देवबंदीअत ते, देवबंदीअत ते। जेकॾहिं मां साबित न करे सघां ऐं हवालो ग़लति हुजे ऐं तव्हांजो किताब न हुजे त पोइ कोर्ट खे जेका वणे सा मूंखे सज़ा ॾे। ठीकु आहे न साईं? चए थो उन हाफ़िज़ छा चयो त हाणे मज़ो कीअं वठां? ज़ाल खे सुम्हारे के ॻाल्हियूं इशारे सां कबियूं, ॾाढे न चइबो, सम्झो था न साईं? ज़ाल खे सुम्हारे कहिड़ो आहे साईं? देवबंदी। पोइ छा कयईं जो मानी खणी आयो? मानी छा खणी आयो? ॾाढे चओ डगड़ी ओफराटो मानी छा चवंदा हो ॿियो अलाए? मानी मानी खणी माईअ जी। हाणे मज़ो चईंदो हुनखे त शादीअ में मज़ो आहे। हिन छा कयो जो मानीअ जो टुकुर भञी, सम्झो था न साईं? मानीअ जो टुकुर भञी हुते लॻाए वरी चखे पियो। हे लिखियो पियो आहे, लिखियो पियो आहे, इहो पढ़ी ॿुधाए मां। हे लिखियो पियो आहे। अञा छा तोखे ॿुधायां? अचो ॾेखारियांव, अचो हिते जो हिते ॾेखारियां, पर लहदुसी कोन को। हे पियो आहे तज़किरतु रशीद किताब आहे। चए थो त सॼी राति वो टुकुर हथ में होॾे बि लॻाए चखे बि। सुबुह ताईं हमरा के का शइ कान आई। सुबह जो उथियो, वो जंहिं दोस्त चयोसि न त शादी में मजा है, कि तुम बड़ा बेहया है। कि क्यों? कि मैंने सारी रात लोटी लगा लगा के खाई है, न मुझे कड़वी मालूम हुई न मुझे मीठी मालूम हुई। मजा खाक है, कैसा मजा है? झूठ बोलता है, मैंने सारी रात रोटी लगाई है। वाह रे देवबंदी साहब, वाह वाह। वरी हिननि जो बुजुर्ग आहे, खुदा शल खानो खराब करे। खुदा जब दीन लेता है हमाकत आ ही जाती है। खुदा नबीअ जे गुस्ताख खे ख्वार कंदो आहे। चओ चओ खुदा नबीअ जे गुस्ताखनि खे ख्वार कंदो आहे, ज़लील कंदो आहे। हे अल्लाह जे नबीअ जा गुस्ताख बेअदब, अड़े बेअदबो गुस्ताखो, अवां खे खुदा जी ज़ात बाबरकात कार विधो आहे। अवां पंहिंजी मलफूज़ातूं लिखियूं आहिनि, अवां पंहिंजूं ॿियो हिन में किताब लिखियो पियो आहे साॻो अरवाह सलाह सां गॾिजां साईं। अब आॾे ॿुधाया नाराज़ त कोन था थियो न? अरवाह सलाह सां गॾु एजो ॾिसो था न, थका त न आहियो, मथां तव्हां मज़ो वञी वठो। इहो देवबंदन वारे मज़े खां ख़ुदा बचाईंदो आहे। हे मुंहिंजे हथ में अरवाह सलाह सां लिखण वारो अशरफ अली। अब केरो ॾाढे ॻाल्हि लिखण वारो केरो? ॿियो किताब आहे तज़किरतु रशीद साॻो। टियों किताब आहे जंहिंजो नालो आहे सवानिह कासिमी। हे मुंहिंजे हथ में टई मौजूद आहिनि। मौलवी साहब रशीद अहमद गंगोही ओ थो कासिम खे चवे। कंहिंखे थो चवे? बा कासिम नानो तवी खे चवे थो हज़रत जी। नाराज़ त कोन था थियो? मुझे बारहा ख्याल आता है, मुखे सदाई ख्याल ईंदो आहे। कहिड़ो? असांखे ख्याल ईंदो आहे वो दिन खुदा करे के मदीने को जाए हम। चओ आमीन। वो दिन खुदा करे के मदीने को जाए हम। चो आमीन। खाके दरे रसूल का सुरमा लगाए हम। ॾाढे चओ खाके दरे रसूल का सुरमा लगाए हम। मौला ॾेखार मूंखे दरबार मुस्तफा जी। चओ आमीन।
हे कराड सा अखिल सा सरकार मुस्तफा जी। अब हर मोमिन खे ख्याल थी दो न ॾाढे ॻाल्हा ॾाढे ॻाल्हा गंगोई के कहिड़ो ख्याल आहे ॿुधाया चओ त ॿुधाया चए तो हजरत जी मुझे बारहा ख्याल आता है छा थो ख्याल अचई मैं औरत बन जाऊं आप खावद बन जाए सुभान अल्लाह त कयो मां हुजा माई ऐं तूं हुजे मुड़ुस पोइ तोसां राति जो सुम्हा त हो छा थो चवे छा चए बस कर भाउ बेवकूफ़ इहे चवे सा न सही फिड़ा बेवकूफ़ बस कर हो बि सॼो ठहियल हो न सही चए थो सुभान अल्लाह सवाब होगा सवाब होगा सवाब होगा सवाब होगा खुदा बिना जो खानो ख़राब कर चओ आमीन ॾाढे जो आमीन वरी साॻे किताब में लिखियो पियो आहे साईं एक दिन मैंने ख्वाब देखा हो ख्याल हे वरी ख्वाब समझो था लाए न देवबंदुनि जा ख्वाब ही ख्याल ॿुधो एक दिन ख्वाब देखा सिंधी में बुधाया उर्दू में असल उर्दू में एक दिन मैंने ख्वाब देखा मैं दुल्हन बन गया हूं दुल्हन मां क्वार थियो हा उन खां बाद में आप दूल्हा बन गए हैं तव्हां वरी छा थिया हो घोट मां हा क्वार रुगो इए न बल्कि आप और हमारा वही काम हुआ है जो मियां बीवी का होता है और छा थो चवेसि शुक्र आहे तोखे मुबारक आहे जो मां तोखे फैज़ ॾिनो आहे वाह देवबंदियो तव्हांजो फैज़ मुंहिंजा प्यारा हे फैज़ ई आधी राति खां पोइ का चला है बाद में ॾींदा आहिनि खुदा शल खानो ख़राब करेव भेड़ा बद मज़हब बेदीन काफ़र तुंहिंजो मज़हब में कई खुदा ई खुदा जे रसूल जी लानत आहे तुंहिंजो सॼो गंद भरियो पियो आहे तूं वरी ब्रेलवी खे था चवे त ब्रेलवीअ त कुफ़र आहे मुशरिक आहिनि कलमे ते ईमान साबित कयो तूं पंहिंजो ईमान साबित कर तोखे खुदा ताला जी ज़ात बाबरकात बेअदबी नसीब कई आहे अल्हम्दुलिल्लाह अहले सुन्नत जमात जो उहो अक़ीदो आहे जेको पीरान पीर जो अक़ीदो आहे जेको कलंदर शहबाज जो अक़ीदो आहे जेको भिटाई घोट जो अक़ीदो आहे जेको गौसल आलमीन जो अक़ीदो आहे जेको हज़रत सैयद मोहम्मद राशिद जो अक़ीदो आहे जेको ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती अजमेरी जो अक़ीदो आहे जेको हज़रत निज़ामुद्दीन औलिया जो अक़ीदो आहे जेको हज़रत अली हजवेरी जो अक़ीदो आहे जेको ख्वाजा मुईनुद्दीन चिश्तीअ जो अक़ीदो आहे जेको मखदूम सरवर नूह जो अक़ीदो आहे जेको सुल्तान औलिया जो अक़ीदो आहे रूह ज़मीन जे वलियन जो अक़ीदो आहे सो असां अहले सुन्नत जो अक़ीदो आहे इंशाअल्लाह क़यामत जे ॾिहाड़े इहा जमात जाॾे हूंदी असां ओॾे हूंदासीं इहा जमात जाॾे हूंदी ताॾे ॾाढे ॻाल्हाए था थिए इंशाअल्लाह ताला मां पंहिंजे पीर जी ॻाल्हि कयां ईअं न सही मुंहिंजो पीर साईं सरदार जी दामन में हथ हूंदो पीर साईं बादशाह जो सूर्य बादशाह जे दामन में दामन सूर्य बादशाह जो हथ कोट धणीअ जे हथ में कोट धणीअ जो हथ हज़रत पीर साईं तख्त वारे जे दामन में तख्त वारे जो हथ हज़रत बंगले धणीअ जे दामन में बंगले धणीअ जो हथ हज़रत तजर धणीअ जे दामन में तजर धणीअ जो हथ हज़रत रोज़े धणीअ जे दामन में रोज़े धणीअ जो दामन इहे मथे हलंदो हलंदो त रसूलुल्लाह जे दामन में हथ हूंदो यौम नदू कुल उनासिम बिइमामिहिम जिलानीअ जा मुरीद जिलानीअ जे कढ मखदूम जा मुरीद मखदूम जे कढ वलियन जा मुरीद वलियन जे कढ इंशाअल्लाह ताला सभिनी पीरन वारनि जा बेड़ा ई पार हा न सही पर उन टाइम ते ऐलान थींदो समझो था लाइ न समझो था या न कहिड़ो ऐलान थींदो अल्लाह ताला जे तरफ़ां ऐलान थींदो गौस जा मुरीद गौस जे कढ विया भिटाई जा मुरीद भिटाई जे कढ विया कलंदर जा मुरीद कलंदर जे कढ विया रोज़े वारे जा मुरीद रोज़े वारे जे कढ विया चिश्तिन जा चिश्तिन जे कढ विया नक्शबंदी नक्शबंदिन जे कढ विया सभु हलिया विया पर हिकिड़ो माण्हू विञाइजी वियो आहे लभे खपे कहिड़ो अल्लाह ताला ॿुधाईंदो मलाइकनि खे तरी पार पता ॿुधायो कहिड़ो मथो कूड़ियल
मुछुन खे पाकी दाढ़ी माशाअल्लाह दुन खां हेठि काच मथे वरियल मथे ते कारो निशान पेट अॻिते पोलो पोइते अखियूं अंदर निराड़ निकतल मलाक चवंदा हो मुला जाथे लभेव फेराए हणोस दोज़ख में इंशाअल्लाह तबारक व तआला इनके पढ़ ही मलाक रोड़ाए जहिड़े नमूने सां को राजड़ कंहिं खोदीअ खे फेराए गिराए वञी ढक में हणंदो आहे अबा राजड़ जी ॻाल्हि इन्ही जे थो करे कया जो राजड़ मुंहिंजा खलीफ़ा आहिनि इहे न सही मां राजड़नि जी ॻाल्हि कयां मतां ॿियो को कावड़जी पए कंहिंजी खोती अची न करे उनखे राजड़ घुमाए फेराए वञी ढक में हणे त मलाइक बि इंशाअल्लाह मुला खे फेराए वञी ढक में हणंदा इंशाअल्लाह ताला पीरन वारे जा बेड़ा ई पार थी वेंदा ओ मुला तू छा थो चवीं तू थो चवीं त बरेलवियत कुफ्र आहे कीअं बरेलवियत कुफ्र आहे हलिया किताबनि में साबित करे ॾेखार मां तोखे साबित करे ॾेखारिया त देवबंदीअ त कुफ्र सां भरपूर लॻी पई आहे अल्लाह जे वलीअ जो ख़ुदा ताला तमामु वॾो शान कयो आहे बस कया छा छा आहे मक़सद तो मक़सद छा आहे सलात बुलंद आवाज़ अबा थकवा त लायो न अञा मज़ेदार दफ़्तर त हाणे थो खुले हीअ गंढ अञा पई आहे हा साईं एक्सीलेटर तुंहिंजो अॻे ई दॿिजी वियो पोइ मां त कोन चयो आहे पाण अशरफ अली चयो आहे अल्लाह तबारक व तआला शल तव्हांखे असांखे सभिनि खे हिदायत करे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बेअदबनि खां ख़ुदा बचाए मुंहिंजा दोस्तो असां अल्हम्दुलिल्लाह ख़ुदा जे वहदानियत जा क़ाइल हूं चओ ख़ुदा वहदहु ला शरीक आहे पंहिंजी ज़ात में पंहिंजी सिफ़ात में बेमिसाल आहे औलिया अल्लाह खे ख़ुदा ताला ताक़त ॾिनी आहे व कुंतु यदहु लती यब्तिश बिहा अल्लाह ताला फरमाईंदो आहे मां जॾहिं बाने ते राज़ी थींदो आहियां त बाने जा हथ मां थींदो आहियां जंहिंसां पकड़ींदो आहे अल्लाह ताला फरमाए थो वरजुलहु लज़ी यमशी बिहा उन वलीअ ते मां राज़ी थींदो आहियां उन वलीअ जा पेर मां थींदो आहियां जंहिंसां हलंदो आहे अल्लाह ताला फरमाईंदो वला इन सालनी लओतियन्नहु मुंहिंजो वली मूंखां जहिड़ो सुवाल कंदो आहे मां हुनखे अता फरमाए छॾींदो आहियां पोइ अलाह चवे त वला इन सालनी लओतियन्नहु वली घुरे मां ॾियां पीरा न पीर घुरियो मौला मुंहिंजी मुरीदाणी आहे बेड़ो ॿुॾी वियो आहे मां तोखे साल थो कयां सच ॿुधा रब वाइदो पाड़ींदो या न रब बेड़ो तारींदो या न हज़रत यूनुस जो ख़ुदा बेड़ो ॿोड़ियो तारियो हे बेअदब सोचे त ख़ुदा नबीअ खे हथ वठी ॿोड़ियो अल्लाह नबीअ खे तारियो अल्लाह ताला जे फज़ल सां पीरा न पीर जी दुआ सां बि बेड़ो तरियो इंशाअल्लाह अहल सुन्नत जो बेड़ो तरंदो रहंदो देवबंदियत जो अहिड़ो बेड़ो ॿुॾो आहे जो क़यामत ताईं को न तरंदो चओ इंशाअल्लाह ताला अल्लाह तव्हांखे ॿुधी अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए तव्हां असांखे ख़ुदा ताला अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए अल्लाह तबारक व तआला जल जलालु मन वालू असांजो ॿुधायो क़बूल करे तव्हांजो ॿुधो क़बूल फरमाए मूंखे ज़रूरत कान ही असांजो मक़सद हो तव्हांखे रसूल अल्लाह जो शान औलिया अल्लाह जो शान मुहब्बत जूं ॻाल्हियूं ॿुधायूं पर मुंहिंजा अदाहिन असांखे मजबूर कयो असांजे अहल सुन्नत खे गारियूं ॾिनऊं नाला वठी लानतूं विधऊं तबर्रा कयूं बिरेलवियत खे कुफ्र चयूं नबियनि जी गुस्ताखी वलियनि जी गुस्ताखी पोइ अदा असांजो ईमान बर्दाश्त नथो करे जेको माण्हू बदनामी कंदो आहे उनखे जवाबु ॾिबो आहे जे जवाबु न ॾिजे हा चवंदा त असांखे जवाबु ॾिनो अथनि इंशाअल्लाह जेकॾहिं वरी बकवास कंदा त मां तव्हांखे अञा हिननि जो दफ़्तर खोले ॿुधाईंदुसि अञा हिननि जा ख्वाब तव्हांखे ॿुधाईंदुसि जे तव्हां ॿुधंदो त तौबा तौबा करे वेंदो सारो अक़ीदो हिननि जो कुफ्र सां भरपूर लॻो पियो आहे अल्लाह साईं जे दरगाह में हथ खणी दुआ घुरो ख़ुदा सॼी उम्मत जा बेड़ा पार फरमाए वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन मौला पाक असांजी हाज़िरी क़बूल फरमा नबी करीम जी मुहब्बत नसीब फरमा मौला उहे कम करा जंहिंमें तूं राज़ी तुंहिंजो हबीब राज़ी हुजे मौला पाक पंहिंजे महबूब जे सदके असांखे मदीने तैयबा जी ज़ियारत करा असांजा गुनाह माफ़ फरमा मौला हर मुस्लमान खे पंहिंजे ईमान मज़हब जी गैरत नसीब फरमा बेगैरती खां असांखे बचा मौला खुशामद खां असांखे बचा
असा के हक नसीब कयो थी, हक ते इस्तिकामत नसीब फरमा। मौला असा के शियन खां, कादियानन खां, वहाबन खां, अहल हदीसन खां, देवबंदन खां, तमाम बातिल फिरका जेके भी जहन्नमी हन, जंहिंजे लाइ रसूलुल्लाह अग कथी करियो आहे, असा के बचाए, असा के ओ तरीक़ो नसीब फरमा जेको सलफ सालिहीन वारो तरीक़ो आहे, कामिलन वारो तरीक़ो आहे, अल्लाह जे वलियन वारो तरीक़ो आहे, दरवेशन बुजुर्गन वारो तरीक़ो आहे। रब करीम जी ज़ात बाबरकात असांजा बेड़ा पार फरमाए। दुआ कयो अल्लाह ताला पीर साईं सरदार जो खैर फरमाए, उन्हीं जे आल औलाद जो खैर फरमाए, दरगाह जो खैर फरमाए, पीर साईं जे जमात जो अल्लाह खैर फरमाए। मौला महबूब मोहम्मद जे सारी उम्मत जो खैर फरमाए। काल अल्लाह ताला फी शान हबीबिल करीम, इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व आलिहि व सल्लम। सुब्हान रब्बिका रब्बिल इज्जति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अब को बि न उथे वियो। ही मुंहिंजे हथ में ॿ किताब आहिनि। हिकिड़ो ही किताब मूं ताज़ो लिखियो आहे, हिकिड़े वहाबी महबूब जे लाइ लिखियो आहे त नबी जाहिल हो, नबीअ खे ईमान जी ख़बर कान हुई, नबीअ खे किताब जो पतो कोन हो। हे उन जो जवाब आहे। ॿियो मौलवी लिखियो आहे त नबीअ खे जिस्म में जुआ पवंदियूं हुयूं, हिन जो मशहूर मौलवी आहे अब्दुल करीम बेर वारो। ऐं हुन ईअं बि लिखियो आहे त नबी असां जहिड़ो आहे। हे हुन जो जवाब आहे। इंशा अल्लाह ताला कंहिं बि देवबंदी खे ज़रूरत न आहे जो हिन किताब जो जवाब लिखे। इन खां अलावा ही ॿियो सैफ़े सिकंदरी आहे। ॿी तव्हांखे ख़ुशूसी ख़ुशख़बरी आहे। साईं मकतूबात कढी ॾियो। हज़रत पीर साईं रोज़े वारा सभु चओ रज़ी अल्लाह ताला, ज़ोर सां चओ रज़ी अल्लाह ताला। ही किताब नओं असांजे मदरसे मां छपियो आहे, नओं छपियो आहे, हिनखे 8 ॾींहं बि कोन थिया, ताज़ो किताब आयो आहे। पीर साईं रोज़े धणी पंहिंजे ज़माने में ख़लीफ़नि खे, मुरीदनि खे, आलिमनि खे, दरवेशनि खे, पीरनि खे, सिंध जा जेके नाले वारा चोटी जा आलिम हुआ उनखे तसव्वुफ़ जा ख़त लिखिया हुआ। छा लिखिया हुई साईं? ख़त, जिन में वॾा नुक़्ता आहिनि, वॾियूं रमज़ूं आहिनि, वॾा राज़ आहिनि। इहे सम्झो त समुंड आहे, पर ख़त हुआ अरबी में ऐं फारसी ज़ुबान में। सम्झो था अलाए न? पोइ मुंहिंजो भाउ आहे नंढो, मूं वटि पढ़ियो आहे, मुंहिंजो शागिर्द आहे, मुंहिंजे मदरसे में आहे। अलाह हुनखे तौफ़ीक़ नसीब कई। अलाह तबारक व तआला हुनखे वॾी हयाती ॾे, चओ आमीन। हुन सॼे किताब जो सिंधी ज़ुबान में तर्जुमो कयो आहे।